बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दु लिअहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाला रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नी तारिकुन फ़ीकुमुस सक़लैन किताबल्लाहि व इत्रती अहल बैती। नाज़रीन मोहतरम, अस्सलामु अलैकुम या अली मदद। नाज़रीन मोहतरम, असांजी गुफ्तगू हदीस सकलैन जे बारे में हली रही हुई ऐं पहिरीं बयान कयोसीं त क़ुरान हिकु मौजज़ो आहे। क़ुरान जे मौजज़े हुजण जे लाइ टे सूरतूं थी सघनि थियूं। पहिरीं नंबर इहो आहे त क़ुरान खे उहो क़ुरान जेको अल्लाह साईं जो कलाम आहे इन्ही खे को शख़्स मौजज़ो न मञे। ॿी सूरत इहा आहे त क़ुरान जे मौजज़े हुजण जो त क़ाइल हुजे लेकिन मौजज़ नुमा हस्ती खे पाण सम्झे त आऊं क़ुरान जो मौजज़ नुमा आहियां। टी सूरत इहा आहे त क़ुरान जे मौजज़े हुजण जो क़ाइल आहे पर पाण खे मौजज़ नुमा नथो सम्झे। इहे टे सूरतूं हिन मौजज़े जे बारे में आहिनि। पहिरीं सूरत में कंहिं बि इख़्तिलाफ़ न कयो आहे त जेको शख़्स क़ुरान खे मौजज़ो नथो मञे उहो ईमान खां ख़ारिज आहे। ऐं ॿी सूरत में हर शख़्स मौजज़ नुमा थी वञे इहो अक़ल जे ख़िलाफ़ आहे। अक़ल नथो मञे त हर शख़्स मौजज़ नुमा हस्ती हुजे। लिहाज़ा हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे त उहो हज़रत ईसा वांगुरु मुर्दनि खे ज़िंदा करे ऐं हज़रत दाऊद वांगुरु लोह खे मेण नथो करे सघे। ऐं टी सूरत जेका मुतसविर थी सघे थी उहा इहा आहे त क़ुरान मौजज़ो आहे पर मौजज़ नुमा हस्ती पाण न आहे बल्कि मौजज़ नुमा उहे हस्तियूं आहिनि जेके क़ुरान जे रुमूज़ ऐं क़ुरान जे हक़ाइक़ खां बाख़बर हुजनि। ऐं उहे केरु आहिनि जंहिं जे लाइ क़ुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो त वमा यअलमु तअवीलहु इल्लल्लाह वर्रासिखून फिल इल्म। इन्ही क़ुरान जी तावील खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख़ुदा या ऐं रासिखून फिल इल्म ॼाणीनि था। ये केरु आहिनि रासिखून फिल इल्म? ये रासिखून फिल इल्म हज़रत अहले बैत अलैहिमुस्सलाम खां अलावा कंहिं बि इन्ही रासिखून फिल इल्म जे हुजण जी दावा न कई आहे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां सवाल कयो वियो त मौला रासिखून फिल इल्म केरु आहिनि? त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमायो त नहनु रासिखून फिल इल्म रासिखून फिल इल्म असां ई अहले बैत अलैहिमुस्सलाम आहियूं। यानी इहे ई रासिखून फिल इल्म जेके क़ुरान जे रुमूज़ खां ऐं हक़ाइक़ खां वाक़िफ़ आहिनि इहे ई क़ुरान जा वारिसान आहिनि ऐं इहे ई मौजज़ नुमा हस्तियूं थी सघनि था। अज़ीज़ान मोहतरम, नाज़रीन गिरामी, अॼु जी असांजी गुफ़्तगू पूरी थी ऐं इंशाअल्लाह अॻी नशिस्त में इन्ही गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।